अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइज। नाज़रीन, अॼु जेको आहे 3 सेप्टेम्बर आहे ऐं 3 सेप्टेम्बर सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो ख़राबु ॾींहुं आहे। हैदराबाद में किलिंग थी हुई ऐं बेगुनाह शहरनि जे मथां जेका उहा फायरिंग थी हुई ऐं बग़ैर कंहिं ॾिसण जे त इहो दहशतगर्द आहे, इहो पुरअमन आहे, इहो केरु आहे, इहो केरु आहे, ईअं जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे अनडिस्क्रिमिनेशन सां फायरिंग थी हुई। उहो ॾाढो अफ़सोसनाक सान्हो जेको आहे उहो यकीनी तौर ते सिंध जी तारीख़ जॾहिं बि लिखबी उहो सान्हो सिंध जी तारीख़ जे मथां हिकिड़ी रांड वांगुरु हिकिड़ो ख़राबु निशान तौरु यादि रखियो वेंदो। 3 सेप्टेम्बर आहे त अॼोकी तारीख़ ते तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान जी क़यादत में धरणो हयो आहे रायविंड में। तोड़े जो पहिरियों तासुरु इहो हुयो त शायदि हू जाती इमराव वञी नवाज़ शरीफ़ जे महल जे ॿाहिरियां वेहंदा, जेको पहिरियों तासुरु PTI जे तरफ़ां मिलियो हुयो, पर उहे सभई मामला जेके आहिनि उते रहिया ऐं शायदि हुकूमत ऐं हुनजे विच में का मामला तइ थी विया, जंहिंजे करे अड्डा प्लाट वटि उहो जेको आहे जलसो थियो आहे ऐं उनमें मुख़्तलिफ़ अॻवाननि तक़रीर कयूं ऐं इमरान ख़ान पंहिंजो रिवायती जेको हुनजो अंदाज़ बयां आहे उनमें हुन तक़रीर कई आहे। पर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां जेको इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, असां इन्हनि इशूज़ ते नथा ॻाल्हायूं ऐं न ई असां अॼु पाक भारत लाॻापनि ते ॻाल्हायूं था जेके छिकताण जो शिकार आहिनि, छाकाणि त इमरान ख़ान जा इहे धरणा, इहे जलसा गुज़िरियल 3.5 सालनि खां वठी ॾिसूं था पिया ऐं मटीरियली जेकॾहिं ॾिसिजे त मुल्क जे सियासत जे मथां या मुल्क जे हितां गवर्नेंस जे मथां या मुल्क जे सियासी जेको स्ट्रक्चर आहे उनजे मथां इमरान ख़ान जी इन सॼी जदोजहद जो अॼु ॾींहं ताईं को नतीजो न रहियो आहे, निकितो आहे। इमरान ख़ान खे थी सघे थो त सियासी तरह ते को फ़ाइदो पवंदो हुजे, पंहिंजे वर्कर्स खे, पंहिंजे वोट बैंक खे एक्टिव कंदो हुजे ऐं उनजो महवर ऐं मर्कज़ घणो करे पंजाब ई रहियो आहे, तंहिंजे करे उहो शायदि उनखे अरिड़हं जी इलेक्शन में फ़ाइदो ॾिए। पर हेल ताईं तोड़े जो पहिरें इलेक्ट्रल रिफॉर्म्स जी ॻाल्हि थी ऐं पंहिंजो उन वक़्तु बि जेको धरणो हुयो उनजो बि को नतीजो न निकितो ऐं न ई हिन जो नतीजो निकितो। पाक भारत लाॻापनि जे हवाले सां बि तोड़े जो भारत जेके दावाऊं पिया कयूं जंहिंखे पाकिस्तान रद्द करे छॾियो ऐं उनखां पोइ वाक़ई भारत खे सॼी दुनिया जे अंदरि उनजे डिप्लोमेट्स जेके आहिनि उन्हनि सवालनि जो जवाबु ॾियनि था ऐं उहा बि हिकिड़ी रिवायती ॻाल्हि लॻे थी। भारत जी इन जेका मोदी जी इंतिहा पसंदाना ज़हनियत जो हिकिड़ो करिश्मो आहे ऐं उनमें हेल ताईं जेके तजज़ियेगार चवनि था त इहो मामिलो अॻिते वधण जो न आहे ऐं उन ते अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि बि पंहिंजो हू कयो आहे। अॼोके प्रोग्राम में असां गुफ़्तगू कंदासीं सिंध जे हवाले सां, छाकाणि त सिंध जो नओं चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह जॾहिं खां आयो आहे, 2-4 जेके आहिनि पंहिंजो उन हिकिड़ा अहम क़दम जेके आहिनि सम्झा वञनि था। ख़ासि तरह हुन जेका लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे तालीमी एमरजेंसी जो ऐं उनखां पोइ ॿोली जे हवाले सां को बिल पास थियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको इहो तासुरु आहे त शायदि नएं वॾे वज़ीर अचण खां पोइ सिंध जो वायुमंडल जेको आहे उनमें गवर्नेंस जे पॉइंट ऑफ व्यू खां उनमें के मख़सूस तब्दीलियूं आयूं आहिनि, उन ते गुफ़्तगू कंदासूं ऐं यकीनी तौर ते सिंध जो जेको हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे डेवलपमेंट ऐं इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां, गवर्नेंस जे हवाले सां उनजो जाइज़ो वठण जी कोशिशि कंदासीं। छाकाणि त अॼोके प्रोग्राम में असां वटि मौजूदु आहिनि मुल्क जा नामियारा टेक्नोक्रेट, अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी नामियारा दानिश्वर जनाब साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब। फज़लुल्लाह कुरैशी साहब पंहिंजी जेका आहे बायोग्राफी जा 2 हिसा लिखी चुका आहिनि ऐं उहो हिसो गुज़िरियल भेरे जॾहिं कुरैशी साहब आया हुआ त उहो किताब बि तव्हां सां खे मूं ॾेखारियो हुयो। अचो त कुरैशी साहब सां गुफ़्तगू कयूं। कुरैशी साहब अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। तव्हांजी वॾी महिरबानी। कुरैशी साहब, तालीमी एमरजेंसी खां शुरू कयूं था। तव्हांजे ख़्याल में जेका तालीमी एमरजेंसी जो लफ़्ज़ एमरजेंसी सॼी दुनिया में जेकॾहिं अमरीका में को लफ़्ज़ इस्तेमालु करे कंहिं सेक्टर में एमरजेंसी जो त शायदि थरथलो मची वञे उन डिपार्टमेंट जे अंदरि, पर हिते त बिज़नेस एज़ यूज़ुअल लॻो पियो आहे। न गोसड़ू मास्तर खे का चुहंड लॻी आहे, न करप्ट ब्यूरोक्रेट खां चुहंड लॻी आहे, न जेके लखें जेके ॿार जेके गैराजुनि ते हुननि ते बीठा आहिनि को माण्हू लिकाईंदा हुजनि त यार पढ़ाइणु ज़रूरी आहे ॿार, तंहिंजे लाइ ॿार ॿाहिरि वेंदो त उन ते को सख़्ती लॻंदी या ॾंढु लॻंदो या पुलिस को क़दम खणंदी या को फ़र्क़ु त किथे कोन थो नज़र अचे। इट्स टू अर्ली। मां सम्झां थो त एमरजेंसी ठीकु आहे, हिकिड़ो हिनखे तव्हां सियासी ॻाल्हि बि करे सघो था, हक़ीक़त बि करे सघो था, गिमिक बि चई सघो था, पर लेट अस गिव देम अ चांस। छाकाणि जिन एमरजेंसी आई आहे उनखे लेट अस सी छा था कनि पिया। पर जेका हैरत अंगेज़ ॻाल्हि थी त जंहिं ॾींहुं एमरजेंसी लॻी उन ॾींहुं कराची प्रेस क्लब जे ॿाहिरों उस्तादनि जो वॾो मेड़ हुयो
ऐं उन्हनि थ्रेट कयो त उहे चीफ मिनिस्टर हाउस ते जुलूस वठी वेंदा ऐं उन सां गॾु यकदमि वज़ीर साहिब ऐं ॿिया कंप्रोमाइज़ करण लाइ अची विया बाबा हिकु तरफ़ तव्हां डिसिप्लिन तव्हां नाफ़िज़ कयो हिकिड़े तव्हां यूनियनिस्ट सां तव्हां वेही कंप्रोमाइज़ था कयो पिया उन शराइत ते ॻाल्हायो था पिया इमरजेंसी इन लाइ त लॻी हुई त इहे ॻाल्हियूं बंदि थियनि इहा ब्लैक मेलिंग बंदि थिए इहे यूनियन्स बंदि थियनि जॾहिं तव्हां होॾो इमरजेंसी ऐलान करे वरी तव्हां यूनियनिस्ट सां वेही ॻाल्हायो था पिया प्रेस क्लब जे ॿाहिरां वेठो आहे प्राइम मिनिस्टर वञी वेही ॻाल्हाए थो पियो इन में कहिड़ी तव्हां सीरियसनेस वठंदा त हिन करे पार्टी आई में एग्री विथ यू त तव्हांजो पार्टी तव्हां ॻाल्हि कयो था पिया पर इहो एॾो कुझु सुठो तासुरु मूंखे कोन मिलियो त तव्हां छाकाणि इमरजेंसी जॾहिं बि लॻंदी आहे मिसाल तौरु असां PI में इमरजेंसी लॻी माना असुलु ॻाल्हि आहे थी त यूनियन जूं एक्टिविटीज़ बंदि थींदियूं जेको यूनियन जो जेको प्रेशर आहे बंदि थींदियूं ऐं काफ़ी हंधनि ॿियनि हंधनि ते ॿियनि इदारनि में इहे जेके टेम्पररी जेके इहे जेके इमरजेंसी माना तव्हां जेके मुरवजा कानून हुजनि उनखे मुअतल करिणो रविश जेका हुजे रविश हुजे या मुरवजा कानून हुजनि उहे मिसाल तौरु आयल जा के ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां मुलतवी करे सघो था पिया उहे उहा ॻाल्हि जेका बेसिक जेको हिन वक़्तु बि जेको टीचर जेको चयो वञे थो पियो त जेके टीचर्स यूनियन्स आहिनि PTA अलफ PTA बे फलाणा ढिमका गस्टा इहे जेके लेक्चर्स माटा पाटा इहे सभु जेके आहिनि से तइलीम दुश्मन आहिनि दिस इज़ जनरल इम्प्रेशन इहो अॼु जिन सालनि जी ॻाल्हि आहे ऐं अॼु को 10 साल अॻु बि कंहिं इंटरव्यू में इहो ई चयो त भाउ जेका तव्हांखे तइलीम सुधारे तव्हांखे इहे जेके ट्रेड यूनियन्स आहिनि बंदि करिणी पवंदी जॾहिं तव्हां का बि इदारो जॾहिं तव्हांजो खसारे में वेंदो आहे त उन में तव्हांखे पहिरियों धकु जेको ट्रेड यूनियन खे चयो आहे ट्रेड यूनियनिज़म बंदि कयो अवां एजुकेशन जी ट्रेड जेका मौजूदा जेका इमरजेंसी आहे तंहिंमें तव्हां इहो ज़िक्र ई कोन कयो आहे त तव्हां इहे ट्रेड यूनियन बंदि कंदो ऐं उस्ताद असातिज़ा निमाज़ खे या मुअतल कंदो या उनजी एक्टिविटीज़ बंदि कंदो इहा इन में को बि ज़िक्र कोन्हे ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा जेका इमरजेंसी इहा इम्प्लीमेंट कीअं थींदी को तव्हां नओं स्ट्रक्चर आणींदो नओं स्ट्रक्चर इहो चवंदा न पर मां सम्झां थो उनमें 2-3 ॿिया नुक़्ता बि मिसिंग आहिनि मिसाल तौरु तव्हां जेका ॻाल्हि कई न त इमरजेंसी में इहो नुक़्तो ई शामिलु न आहे त टीचर्स जे यूनियन खे तव्हां उनजे बारे में तव्हांजो व्यू पॉइंट छा आहे उहो बंदिश पवंदी इलीगल करार ॾिनियूं वेंदियूं या मुअतल कयूं वेंदियूं या उन्हनि जूं सरगर्मी जेको बि उन सरगर्मी मुलविस हूंदो उन ते एक्शन खयो वेंदो कहिड़े क़िस्म जो एक्शन कयो वेंदो उहो किथे को ज़िक्र कोन्हे ॿी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त स्कूलनि जे अंदरि सेक्रेटरी एजुकेशन पाण रिकॉर्ड ते आहे त असांजे एजुकेशन सिस्टम जे अंदरि जेको टीचिंग स्टाफ आहे हुनजे बकौल हू ऑन रिकॉर्ड चई चुको आहे 70 खां 80% टीचर्स ट्रेनेबल बि न आहिनि जो उन्हनि खे ट्रेनिंग ॾेई पढ़ाइण जे लाइक़ु बणाए सघिजे छाकाणि त वॾेरनि जी कोटा हूंदी हुई फलाणे वॾेरे जी कोटा हुन चयो भाउ फलाणे नंढेरे चयो त साईं मुंहिंजो पुटु ॿियो कुझु कोन्हे मैट्रिक पास कयूं वठि हणाए छॾ उहे जेके हया विया हाणे वाक़ई न त उन्हनि पढ़ायो आहे न उन्हनि पढ़ाइण जे लाइ उहो ज़हनी तरह तयारु आहिनि हाणे जेकॾहिं 70-80% टीचिंग स्टाफ जेको आहे तव्हांजो अनट्रेनेबल आहे त हाणे इहो माना तव्हां इमरजेंसी हणंदव त पोइ इहा इमरजेंसी कहिड़े कम जी जेका तव्हां उन मां माना पाणी कढंदा वञो गॾु अंबो पियो हुजे हुन में उहो ॻाल्हि ॾिसो न ॻाल्हि आहे त कोई ॻाल्हि प्रैक्टिकल आहिनि कोई ॻाल्हि प्रैक्टिकल आहिनि हाणे जेकॾहिं तव्हां आई टेन टू डिसएग्री 70-80% कोन हूंदा पर मां सम्झां थो 30-40 छाकाणि इहो 70-80 इहा जेका भर्ती जेका शुरू थी या गुज़िरियल इफ आई एम नॉट रॉन्ग 20 सालनि खां इहो धंधो शुरू थियो इहो पर्ची वारो जेको पर्ची सिस्टम जेको उस्ताद भर्ती थियण लॻा जेको कोटाऊं थियूं असल त भुट्टे साहब जे दौर में चवनि था त जंहिंखे चवंदो हुयो गौस अली शाह वाज़ द फर्स्ट मैन उन ज़माने में शुरू थियो भुट्टे साहब जे ज़माने ॾिसो असां इन ज़माने में सॼी नौकिरी कई आहे जेके बि अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला थींदा उन ज़माने पहिरियों दफ़ो उन ज़माने में इहो शुरू थियो पोइ आहिस्ते आहिस्ते उहो जेको आहे सो वधंदो वियो पोइ जाम सादिक़ जो ज़मानो आयो पोइ ॿिया ज़माना आया पोइ चीफ मिनिस्टर आयो पोइ जेका कोटा रिस्ट्रिक्टेड मिल्स आहे कोटा MP ते पहुती ऐं पोइ घर जी औरतुनि खे जेके टीचरशिप मिलणु लॻी त इन जे करे इन में मां 50% ताईं एग्री करे सघां थो त उन में जेके टीचर हूंदा जेके न ईंदा हूंदा या नालाइक़ हूंदा वुमेन साइड ते स्पेशली त उहो हिकिड़ो ॻाल्हि आहे पर ॻाल्हि आहे त उन खे वाज़े करिणो पवंदो इमरजेंसीअ खे अॻे ट्रांसलेट कीअं कबो ॾिसो न हिकिड़ी त तव्हां हिकिड़ो एक्ट पास थींदो आहे पोइ उनजे कढ वरी रेगुलेशन्स थींदा उहे ईअं अमल में न अची वेंदो आहे
मिसाल तौरु जॾहिं असां नेपरा जो एक्ट ठाहियोसीं, एक्ट त ठही वियो न, हुन हिकिड़ो ब्रॉड पैरामीटर्स ॾिना त बाबा जेको इलेक्ट्रिसिटी जेको बिज़नेस आहे सो नेपरा कंट्रोल कंदी। पोइ हुन वरी पंहिंजा रेगुलेशन्स ठाहिया, टैरिफ रेगुलेशन अलॻि ठहंदो, स्टैंडर्ड्स अलॻि ठहंदा, हुनजो जेको लाइसेंसिंग प्रोसीजर अलॻि ठहंदो, त हिक हिक जा अलॻि अलॻि रेगुलेशन थींदा। त हीअ जेका इमरजेंसी तव्हां नाफ़िज़ कई उन ब्रॉड मतिलबु आहे त उन जे लाइ तव्हांखे रेगुलेशन ठाहिणा पवंदा, उनखे तव्हांखे ट्रिकल डाउन केस ताईं इहो कीअं सिस्टम वेंदो हेठि, उहा ॻाल्हि वज़ाहत त कनि न। ऐं या तव्हांजे स्ट्रक्चर्स खे तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं आणींदव। मिसाल तौरु हिन वक़्तु जेको आहे सो तव्हां हिकिड़ो हब तव्हां यूनियन काउंसिल करे वठो, त बाबा हर यूनियन काउंसिल ते तव्हां वटि सुपरवाइज़र्स आहिनि, तव्हां उनखे कीअं डिस्ट्रीब्यूट कंदव, उन्हनि जूं हदूं वधाईंदव या हदूं घटाईंदव, उन जूं जवाबदारियूं वधाईंदव जवाबदारियूं घटाईंदव। त जेका तव्हांजा सुपरवाइज़र आहिनि, मिसाल तौरु हाणे त हुनजो नालो मॉनिटर्स रखियो अथनि सुपरवाइज़र। सिंध में 1000 यूनियन काउंसिल्स आहिनि ॻोठाणियूं, 1400 शायदि अर्बन रूरल मिलाए हूंदी 1400, ॻोठाणियूं 1000 या 1100 हूंदियूं, वाटेवर में बि। त घटि में घटि पहिरीं ॻाल्हि त इन यूनिट खे त तव्हां संभालियो न, उन यूनिट लाइ तव्हांखे हिकिड़ो अर्बन में त हाणे वार्ड ठाहिया अथनि न, अॻे अर्बन में वार्ड हूंदा यूनियन काउंसिल, त उन्हनि खे तव्हांखे हिकु हिकु माण्हू मेक रिस्पॉन्सिबल, त उहो माण्हू तव्हांखे फीडबैक ॾिए। जॾहिं तव्हां बायोमेट्रिक सिस्टम रखियो आहे त उनजो बि तव्हां मॉनिटरिंग सिस्टम रखो, त यू हैव टू मॉनिटर दोस 1000 पर्सन्स। छा आहे जो असांजो जेको जेको PPH आहे, जेको हेल्थ सिस्टम आहे, उन में असां वटि 1100 सेंटर्स, उन 1100 सेंटर्स जा जेके डॉक्टर्स आहिनि, दे आर बीइंग मॉनिटर्ड थ्रू सिस्टम जेको असां पंहिंजे हेड ऑफिस में लॻल आहे, त कहिड़ो डॉक्टर ड्यूटीअ ते वियो आहे, कहिड़ो डॉक्टर ड्यूटीअ ते न वियो आहे। ओड़ो सिस्टम तव्हां इंट्रोड्यूस करे सघो था पिया, त कहिड़ो सुपरवाइज़र ड्यूटीअ ते आहे या कोन्हे। उन खां पोइ उन सुपरवाइज़र खे तव्हां रोल ॾियो, माना उहो जेका मॉनिटर्स आहिनि उन्हनि जी मॉनिटरिंग थिए, मॉनिटरिंग थिए न, कमु त मॉनिटरिंग जी मॉनिटरिंग थिए न। जेकर मॉनिटर पोइ रखो छा लाइ, त जेको उनजी मॉनिटरिंग थींदी, उन मॉनिटरिंग हिकिड़े स्टेशन ते थी, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त PPH जे डॉक्टरनि जी मॉनिटरिंग हिकु हंधि ते थींदी आहे। ऐं उहे बि जेके आहिनि से BHU हर हिकु यूनियन काउंसिल में आहिनि, पर BHU असांजो हिकिड़ो आहे। हे जेके आहिनि से किथे 10 आहिनि, किथे 20 आहिनि, किथे 12 आहिनि, त उहे जेको मॉनिटर्स आहिनि, वधीक मॉनिटर उन मॉनिटरिंग ते उहो मॉनिटरिंग जो रोल डिटरमिन करिणो पवंदो तव्हांखे। रुगो अटेंडेंस टीचर जी न आहे ॾिसणी, टीचर जी कैपेबिलिटी ॾिसणी आहे, स्टूडेंट्स जी अटेंडेंस ॾिसणी आहे, स्टूडेंट छो था अचनि ॾिसणी आहे, बिल्डिंग ख़ाली आहे या बिल्डिंग बंदि आहे, स्कूल खे तालो लॻल या न आहे। इहे जेसि ताईं की तव्हां इन सिस्टम ते वेंदव, पोइ उहो भले उन में मथे तव्हां DO रखो या तव्हां असिस्टेंट कमिश्नर खे पावर्स ॾिना आहिनि, तव्हां डिस्ट्रिक्ट कमिश्नर खे पावर ॾिना आहिनि, उहे छा जा पावर तव्हां ॾिना आहिनि। उन पावर्स खे केरु यूज़ कंदो, कीअं यूज़ थींदा, कीअं फीड थींदा। हिकिड़ो तव्हांखे जीअं मूं तव्हांखे चयो त हिकिड़े एक्ट कॾहिं रेगुलेशन थींदो आहे, त हिननि जे हिकिड़े इमरजेंसी डिक्लेयर खां पोइ तव्हांखे हिकिड़ो लाइ अमल तइ करिणो पवंदो। मिनिमम मां चवां थो यूनियन काउंसिल, छाकाणि यूनियन काउंसिल खां हेठि ॿियो को छाकाणि के देह लेवल नथा करे सघूं, हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट आहे जिते सेटअप आहे, जंहिंजूं बाउंड्रीज़ आहिनि, जंहिंजी पॉपुलेशन तव्हां वटि आहे, जंहिंमें तव्हांखे इहा बि असिस्ट करण लाइ, ख़राबु करण लाइ, वाटेवर सही। इहे जेसि ताईं की तव्हां बाक़ी तव्हां MPS खे ॾेई छॾियो, MPS को छा था एक्सपेक्ट कयो तव्हां, MPS मूंखां कीअं था तव्हां सम्झो था जेकॾहिं 60-70 सैकड़ो न बि सही पेचियो सेक्रेटरी पेचियो जीअं चए थो, जीअं तव्हां चओ था त 30-40 सैकड़ो न, 30-40 सैकड़ो बि वॾो अंग आहे। जेकॾहिं टीचिंग स्टाफ जे अंदरि अहिड़ो अनक्वालिफाइड हुजे त पोइ उनजे लाइ बि को मैकेनिज़म त ठाहिणो पवंदो, त हिनखे असां ॿियनि डिपार्टमेंट्स खे कंदासीं। तव्हांखे हिकिड़े जिते जिते तव्हांजो पहिरीं ॻाल्हि त जेके तव्हांजा ना अहल टीचर उन सां गॾु हिकिड़ो अहल टीचर रखिणो पवंदो, मतिलबु उहो त असांखे अंदाज़ो थिए न पहिरें न, अंदाज़ो मॉनिटर्स बाक़ी छा कंदा, मॉनिटर त सिर्फ़ु उनजो ॾिसनि था त आयो या न आयो। न अटेंड जी ॻाल्हि कोन्हे, जीअं मूं तव्हांखे चयो जेको मां जेको मॉनिटरिंग सिस्टम चवां थो उहो एक्सटेंसिव मॉनिटरिंग सिस्टम, कॉम्प्रिहेंसिव मॉनिटरिंग, त जेको उते वञी ॾिसंदो घणो रुखो हुजे मुख़्तलिफ़ पासनि, जीअं मूं छा कयो उस्ताद जी हाज़िरी, उस्ताद जी कारकर्दगी, बिल्डिंग जी प्रॉपर यूटिलाइज़ेशन ऐं मेंटेनेंस, स्कूल जो खुलियल हुअणु, ॿारनि जी अटेंडेंस, ॿार छो नथा अचनि, इहे सभु ॻाल्हियूं ॾिसणी पवंदियूं। देन ही विल रिपोर्ट यू बैक त बाबा ही खामियूं आहिनि, हिन जा ही जेके थियल आहिनि, माना जेके ऐं त खां पोइ उनखे तव्हांखे हाणे डेवलपमेंट प्रोग्राम जेको एजुकेशन जा यूनियन काउंसिल लेवल ते खणी वञिणो पवंदो।
त जेके यूनियन काउंसिल में जेके रिपोर्टेड आहिनि जिते फैसिलिटीज़ कोन्हनि, जिते चौदीवारी कोन्हे, जिते बाथरूम कोन्हनि, तव्हां जेकॾहिं हर साल रुगो तव्हां 200 यूनियन काउंसिल बि करे वठो त 5 सालनि में तव्हां कम्प्रीहेंसिवली तव्हां सॼो एजुकेशन सिस्टम इम्प्रूव कंदव जेको तव्हां 60 सालनि में ख़राबु कयो आहे। ऐं उन लाइ पैसा तव्हांखे आहिनि, इहो तव्हां न चओ त पैसा कोन्हनि, छाकाणि जॾहिं तव्हां PPH वारी ॻाल्हि था मां तव्हांखे ॿुधायां थो पियो त इन सिस्टम में पैसा हुया पर पैसा ख़र्च कोन थींदा ऐं उहे यूनिट्स हलंदा कोन हुआ, डॉक्टर्स कोन वेंदा, दवायूं कोन वेंदियूं, बजट फुल वेंदी। उहे असां जॾहिं फुल बजट सां वरितासीं पैसा, बजट असां न वधाईसीं, उहे बजट सां अॼु उन प्रोग्राम में 100% डॉक्टर्स आहिनि। डॉक्टरनि जिते फॉरफुल अहिड़ो त डॉक्टरनि विज़िट कनि थियूं पियूं, माना त हिकु डॉक्टरनि जेका शी इज़ कवरिंग मोर देन वन, उनखे ट्रांसपोर्ट मिलियल आहे, एम्बुलेंस सर्विसिस आहिनि, दवाउनि जी फुल पैकेज आहे, प्लस उन ई बजट में असां 7 अरब रुपया इंडोमेंट क्रिएट कई आहे बाय सेविंग्स। इन में तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था मिसमैनेजमेंट जो ऐं करप्शन जो इन वन सब सेक्टर ऑफ द हेल्थ। हाणे तव्हां ॾिसो न, तव्हां हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हुनजे अंदरि जेको बुनियादी शयूं आहिनि उहा मिसिंग आहिनि। हुनजे अंदरि इहो तय थियल न आहे त जेके हीअ टीचिंग जेका आहे पंहिंजो यूनियन्स आहिनि, टीचर्स यूनियन्स आहिनि, उन्हनि खे कीअं हैंडल कयो वेंदो, उन्हनि ते असां कानून जो ज़ाब्तो छा लागू थींदो, उन ते कुझु न आहे। ॿियो हुन ते इहो बि न आहे त इहे जेके 1000-1500 मॉनिटर्स आहिनि उन्हनि जी मॉनिटरिंग जो मैकेनिज़म छा हूंदो ऐं उहे छा कंदा, उन्हनि जो बि न आहे। टीं ॻाल्हि इहा आहे त जेको तव्हां पाण चओ था त भई हेतिरा उस्ताद न आयल आहिनि, उहे ओतिरा आहिनि या उनखां घटि आहिनि, तव्हांखे अञा त इहा ख़बर न आहे त उहे उस्ताद ना अहल कहिड़ा आहिनि। अहल उस्तादनि जे विच में बि तव्हां फ़र्क़ु करण लाइ हुन एमरजेंसी प्रोग्राम में का बि शइ न ॾिनी आहे। ऐं ॿिए स्टेप तौरु उन्हनि ना अहल उस्तादनि जी यूटिलिटी कीअं होड़ कराईंदव, या जीअं तव्हां चओ था त उन्हनि 2 ना अहलनि जे विच में हिकिड़ो अहल उस्ताद रखी छॾण जो जेको मैकेनिज़म आहे उहो तॾहिं ठहंदो जॾहिं तव्हां पहिरियों त इहो बाइफर्गेट करे सघो त हीअ अहल टीचर्स जो को आहिनि, हे असां वटि हिन यूनियन काउंसिल जे अंदरि हेतिरा ना अहल उस्ताद आहिनि, तॾहिं वञी तव्हां उन्हनि खे ट्रांसफर पोस्टिंग जे बुनियाद ते रखी सघंदा। टियों जेको पॉइंट मिसिंग आहे उहो इहो पॉइंट मिसिंग आहे त सिंध जी तइलीम सां जेको चवनि था त हिकिड़ो वेधन थियल आहे। वेधन उहो थियल आहे त असां वटि 49,000 खां वधीक स्कूल चवनि था आहिनि, 53,000, ठीकु आहे न। उनमें चवनि था त 80% स्कूल जेके आहिनि उहे सिंगल रूम जा स्कूल आहिनि। हाणे इहो हिकिड़ो वॾो बहस आहे काफ़ी अरसे खां वठी, कैसर बंगाली साहिबु इहो बहस शुरू करायो हो त जॾहिं हिकिड़े कमरे जे अंदरि 5 ई क्लासनि जा ॿार विहारे तव्हां तालीम ॾियो था त इहो कीअं पॉसिबल आहे त तव्हां जेको आहे उन्हनि खे कहिड़ी तालीम ॾींदव। हिकिड़ो चवंदो अलिफ हक़ बे बदक, ॿियो पढ़ंदो आहे वाड़ तारा गोल तारा, टियों चवंदो जेको आहे पंहिंजो हू, त इहो कीअं मतिलबु तव्हां ॾींदव। हिकिड़ा मैथ्स पढ़ंदा, हिकिड़ा हो पढ़ंदा। इहो डिस्कशन, इहो जॾहिं इहे स्कूल खुलनि पिया इहो डिस्कशन हलियो। अच्छा, उन वक़्तु ॻाल्हि इहा आई त असां वटि क्लाइंटेज अवेलेबल कोन हुई। जॾहिं इहो प्लान शुरू थियो, माना इहो 70 कोटी शुरू थियो आहे, जॾहिं मणियूं खां पोइ सिंध जॾहिं आई त इहो शुरू थियो त असां चयोसीं त बाबा घटि में घटि भला मिनिमम फैसिलिटी लाइ तव्हां 1 रूम टू 2 रूम, ईअं न आहे त सभु 53,000 में 1 रूम बि आहिनि, 2 रूम बि आहिनि। ऐं इन खां अॻु में जेके हज़ारे स्कूल हुया से वॾा ठीकु स्कूल हुया। इहो 1-2 रूम जो कंसेप्ट पोइ आयो जॾहिं असांखे तइलीम इमीडिएटली असां चयोसीं त तइलीम फैलाइजे ऐं इन लाइ इन्वेस्टमेंट कोन हुई एट अ टाइम। कुल जॾहिं सिंध जो जेको पहिरियों जेको डेवलपमेंट प्रोग्राम आहे सो 16 करोड़ रुपयनि जो हुयो, को अर्बन जी रुपयनि जो प्रोग्राम कोन हूंदो, त उन में असांखे सभु ॻाल्हियुनि खे ॾिसणो हो। त असां इन करे इहो मॉडल पहिरियों रखियोसीं त इहे सभु जेके स्कूल हुआ इहे सॼी उमिरि लाइ 1 रूम न हुआ रहणा। Those were supposed to be expanded with the पहिरियों त असांखे अहिड़ा स्कूल मिलिया हज़ारे जिन जूं बिल्डिंग्स ई कोन हुयूं, टीचर्स हुया, बिल्डिंग्स कोन हुयूं। त पोइ इहे जॾहिं बिल्डिंग्स ठहियूं त इन में जेको आहे सो एक्सपेंशन जो प्रोग्राम हो। पर जॾहिं तव्हां हिकिड़े डिपार्टमेंट खे लावारस करे छॾियो त उन लावारसीअ में त पोइ रुॻो अची वियो त बाबा ना आयल माण्हुनि जे भर्तीअ जो हिकिड़ो खातो ठही वियो बजाए एजुकेशन डिपार्टमेंट जे। इहो जेको आहे सो एजुकेशन दुश्मन डिपार्टमेंट थी वियो ऐं उन में असांजूं घणे भाङे सियासी सभु शामिल आहिनि, छाकाणि जो असांजी जेका गवर्नमेंट जी जेका रही सा गवर्नमेंट जी एजुकेशन लास्ट प्रायोरिटी रही, ख़ुशूसन वणियुनि खां पोइ। वणियुनि वारे ज़माने में त उनखे तव्हां कवर न कयो, पर वणियुनि अॻे जेको ज़मानो हुयो जॾहिं पीर इलाही बख़्श एजुकेशन मिनिस्टर हो त एजुकेशन वॉज़ वन ऑफ द प्रायोरिटी ऑफ द गवर्नमेंट।
छाकाणि उन ज़माने में हिकिड़ो पैसो ॾंढु भरिणो पवंदो जेकर ॿारु स्कूल न वेंदो हो। अच्छा कंपलसरी एजुकेशन एक्ट नाफ़िज़ थी हुई। दैट इज़ आई एम टॉकिंग ऑफ 40s। ऐं उन में जेको आहे सो अचे खां पोइ जेका तव्हांजी ढल हूंदी उनजो हिकिड़ो हिसो मख़्सुसु हूंदो एजुकेशन जे लाइ। इन खां पोइ डिस्ट्रिक्ट बोर्ड्स एंड डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स वर बाउंड टू हैव देयर स्कूल रेजिडेंशियल स्कूल बोर्डिंग स्कूल सिंध में डिस्ट्रिक्ट काउंसिल चऊं था। असांजे सखर में बोर्डिंग स्कूल जेको हुयो सो उन में असांजे दोस्त पढ़ंदा बि रहंदा बि। नवाब शाह वारो जेको ख़्वाजा साहिब जो सकण जेके बि सिंध जा नामियारा स्कूल आहे बोर्डिंग स्कूल आहे माना सिंध में एजुकेशन वॉज द प्रायोरिटी। पोइ जीअं जीअं शयूं बजाए इम्प्रूव थियण जे लावारसी थी वई। इन करे आउं चवंदो आहियां त जेको 37 को 47 47 को 55 इहो सिंध जो वरी बि बहितर दौरु हुयो। 70 खां पोइ जेको असांजो दौरु थियो आहे दैट इज़ द वर्स्ट पॉसिबल दौरु। मॉन्यूट में जेका तबाही थी असां उनखे रिकूप करण जे बदिरां असां उनखे वधीक तबाह कयोसीं। हाणे मां इहा ई ॻाल्हि चवां थो त हिन एमरजेंसी जेका पंहिंजो सैयद मुराद अली शाह वारी एमरजेंसी आहे उनमें को इहो न आहे त सिंध जा इहे सिंगल रूम स्कूल ऐं ॿियो जेको थोरी थोरी एरिया में हिते स्कूल आहे हुते स्कूल आहे हिकिड़े ॻोठ में 8 स्कूल आहिनि। इन्हनि खे केतिरे अरसे में असां इन्हनि खे स्ट्रीम लाइन कंदासीं। ऐं जेको हीअ 8 सालनि खां वठी ॿुधाइनि पिया असांखे त कॉम्प्रिहेंसिव स्कूल था ठाहियूं कॉम्प्रिहेंसिव स्कूल था ठाहियूं। सिंध घणनि सालनि में जीअं तव्हां चओ था यूनियन काउंसिल वाइज़ तालके वाइज़ खणंदा हुआ। हे 5 तालका असां ठाहियासीं उहो ठाहियासीं। घणनि सालनि में असां इन मां छॾाईंदासीं त अॼु जे मॉडर्न दौर जी तइलीम जूं सहूलियतूं असां पंहिंजे मॉडर्न दौर जूं हुजनि न हुजनि पर मौजूदा तइलीमी सहूलियतूं 5 सालनि में सुधरी सघनि थियूं पियूं जेकॾहिं तव्हां यूनियन काउंसिल प्लान को शुरू कयो। पर एमरजेंसी में उनजो ज़िक्र कोन्हे को न कोन्हे ज़िक्र त ॾिसो इमरजेंसी हिकिड़ो टर्म यूज़ न पर उन में ॻाल्हायूं न त हीअं कंदासीं हीअं कंदासीं। इहा जॾहिं सिविल सोसाइटी ॻाल्हाए थी तव्हां असां वेही ॻाल्हायूं था त जेके डिसीजन मेकर्स आहिनि दे मस्ट टेक लीड फ्रॉम दिस जेकॾहिं तुमखे ॻाल्हि सम्झ में अचे थी त। पर मुंहिंजो जेको ज़ाती जेको तजुर्बो आहे जेको एडमिनिस्ट्रेटिवली या जंहिं नमूने असां सिविल सोसाइटी में कमु कयूं था मुख़्तलिफ़ मिसाल तौरु हाणे पॉवर्टी हलाए असां यूनियन काउंसिल लेवल यूनिट रखी आहे। यूरोपियन यूनियन सां असां 2 ज़िला जेके आहिनि यूनियन काउंसिल लेवल ते रुगो सरसो कया आहिनि कुल 8 ज़िला असांखे मिलिया आहिनि। यूरोपियन 8 अरब रुपया ॾिना अथऊं त हर ज़िले में तव्हां पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम शुरू कयो। 3 ज़िलनि में असां पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम यूनियन काउंसिल लेवल ते असां करे आया आहियूं जिते असां फंडिंग बि कई आहे जिते असां कर्ज़ बि ॾिना आहिनि जिते असां रोज़गार बि ॾिनो आहे जिते असां माण्हू ट्रेन बि कया आहिनि। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो वक़फ़े खां पोइ मोटी अची तइलीम जे हवाले सां ॿियो जेको अहम मसइलो आहे जंहिंजो मुराद अली शाह बि ज़िक्र कयो त 55% या 60 लख ॿार जेके आहिनि उहे ॿाहिरि आहिनि स्कूलनि खां। मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि वॾे वज़ीर लाइ जंहिंखे इहा ख़बर हुजे त 8 सालनि खां वठी मुसलसल उन जी पार्टी जी हुकूमत आहे हिन सूबे ते इहा ॻाल्हि चई वियो। मां त अॼु रीति जॾहिं सोचींदो आहियां त मूंखां छिरक निकिरी वेंदा आहिनि त कहिड़ो मुआशिरो असां डेवलप पिया कयूं। 8 साल हुकूमत करण खां पोइ बि 60 लख ॿार ऐं 55% माना ॿार जेके आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि ऐं सरकार उहा रिस्पॉन्सिबिलिटी या उनजे लाइ का एक्यूज़ेशन पाण खे नथी करे। उन्हनि जे लाइ बसि इहा हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि आहे जेका उन्हनि हिकिड़ी इंफॉर्मेशन शेयर करे छॾी। इन ते तव्हांजो व्यू पॉइंट वठंदुसि पोइ वरी ॿिया मामला बि अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन वठो त वक़फ़ो वापसि अची गुफ़्तगू साईं सां जारी रहंदी असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। सिंध जे हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ हुई। सिंध जी तइलीम जी एमरजेंसी जा जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि सैयद मुराद अली शाह सिंध जे वॾे वज़ीर जेको ऐलान कयो आहे उन हवाले सां जेको हेल ताईं हुकूमती व्यू पॉइंट जेको साम्हूं आयो आहे उन ते गुफ़्तगू हलंदड़ हुई। सिंध जे बल्कि मुल्क जे नामियारे टेक्नोक्रेट मुल्क जे नामियारे दानिश्वर अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़ला कुरैशी साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। चो त उन गुफ़्तगू खे अॻिते थो जी कुरैशी साहिब मां सवेर चयुमि पियो त मां हाणे बि जॾहिं सोचींदो आहियां त मूंखे सची ॻाल्हि इहा अथव त मां बिल्कुलु वक़्तु मिसमराइज़ थी वेंदो आहियां त कीअं हिकिड़ी हुकूमत जेका 8 सालनि खां वठी हुकूमत करे थी पई उहा चए थी पई त 55% ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। बसि इहा आम ॻाल्हि आहे। न इहा ॾिसो इहा ॻाल्हि आहे त इहा ॻाल्हि खे तव्हां त पंहिंजे तरफ़ो कमेंट करे सघो था पर इहा ॻाल्हि हुन जॾहिं असेंबली फ्लोर ते चए त असेंबली घणनि मेंबरनि हिन ॻाल्हि खे टोकियो या घणनि मेंबरनि हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो या घणनि मेंबरनि हिन ॻाल्हि ते ॻाल्हायो। माना कंहिं माण्हू खे परवाह कोन्हे न ॻाल्हि जी। पोइ फिगर आहे 60 लख हुजे या 40 लख हुजे। छा 60 लख फिगर साईं अलाए कहिड़े बेसिस ते चई वियो आहे
पर मुंहिंजे ख़्याल में कुल जेके एज कोहार्ट जेको थिए थो, जेको 16% असां ॿार मैक्सिमम काउंट कंदा आहियूं जेके स्कूल गोइंग वञी सघनि था पिया, 16%। जेकर सिंध जी आबादी मां वठां पंहिंजो 5 करोड़ बि वठां त बि वधि में वधि 80 लख ॿार थियनि था। इन में जेका 60 लख वेहनि त बाक़ी तव्हांजा जेके 53,000 स्कूल छा था कनि पिया, छाकाणि जो तव्हांजा 53 लख ॿार त घटि में घटि जेका एवरेजली, छाकाणि के स्कूल 1 रूम आहिनि, के 2 रूम आहिनि, ऐं के पुराणा जीअं मूं तव्हांखे ॿुधाया हाई स्कूल बि आहिनि, सभु क़िस्म जा स्कूल आहिनि, वॾा स्कूल बि आहिनि। एवरेज तव्हां जेकॾहिं तव्हां 100-150 ॿार वठो था त बि तव्हां वटि कैपेसिटी त आहे 60-70 लख ॿारनि जी। तव्हां कीअं था चओ त 60 लख ॿार नथा वञनि पिया? तंहिंजे करे 60 लख ॿार जी फिगर खे वन हैज़ टू रिव्यू इट। जेकॾहिं तव्हां चओ था त 50%, छाकाणि जेकर तव्हां फेडरल गवर्नमेंट जी फिगर ॾिसंदव त हू चवनि था त सिंध में जेके 70% ॿार वञनि था, जेका फिगर ग़लति आहे। साईं जेको चए थो त 20% ॿार वञनि था, इहा बि फिगर ग़लति आहे। बट आई टेंड टू एग्री त 50 खां 55% ॿार या त स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि या त ड्रॉप आउट्स आहिनि, माना घिरी निकिरी करे वरी ॿाहिरि मोटी था अचनि पिया। ऐं इहो तमामु अलार्मिंग फिगर आहे। ऐं दुनिया जे शायदि चंद मुल्कनि में इहा फिगर हुजे, मे बी अफ़गानिस्तान, छाकाणि त वार जी सिचुएशन आहे, मे बी सम जेके कंट्रीज़ अफ्रीका जा जेके बिल्कुलु ई बैकवर्ड सोमालिया वारा कंट्री आहिनि, या जेके चर्ड आहे या ॿिया शयूं आहिनि। बाक़ी असांजे लाइ साउथ एशिया में इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं सिंध में जिते को बि अहिड़ो मतिलबु आहे त ॻाल्हि इहा आहे त इहे ॿार हिन में जेको ॿियो जेको फैक्टर जेको असां कयूं था पिया त जेकॾहिं 60 लख ॿार स्कूलनि में कोन था वञनि, इन मां 20 लख ॿार थी सघे थो मदरसनि में वेंदा हुजनि। इन ॻाल्हि खे तव्हांखे सोचणो पवंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि। ऐं इहे मदरसनि में मोकिलण लाइ केरु जवाबदारु आहे? रुॻो मुला जवाबदार न आहिनि न, गवर्नमेंट, माहौल, गुरबत। छाकाणि जो मां पाण ॾिठो आहे, मुंहिंजो ड्राइवर हूंदो हो, नेपरा जो ड्राइवर खे 20,000 पघार मिलंदो आहे, पर त बि हुनखे ॿार एतिरा जो हुनजा 2 ॿार हुन वञी मदरसे में विधा, ऐं उहे मदरसे में हुनखे वॉच कंदो, मदरसे में परमनेंट हूंदा। ॿिए मुंहिंजे घर जो हिकिड़ो सर्वेंट हुयो, उन पंहिंजा 2 ॿार उन बि मदरसे में वञी विधा, जेके डोमेस्टिक सर्वेंट आहे मुंहिंजा। त उहो जस्ट बिकॉज़ ऑफ 2-3 ॻाल्हियूं त चई था कुझु न कुझु सिखी पवंदो, माना पेश इमाम त थींदो ई, नंबर 1, नंबर 2 खाधो पीतो लटो कपिड़ो हुनखे उते मिलंदो। इहा ट्रेंड पंजाब में ऐं साउथ पंजाब में वधीक हुई। पर गुज़िरियल 10 सालनि खां वठी जीअं जीअं सिंध में बदइंतिज़ामी थी आहे, जीअं जीअं सिंध में गुरबत वधी आहे, जीअं जीअं सिंध में ॿियूं कयूं फैक्टर बुछड़ायूं आयूं आहिनि, त हीअ बि अची वई आहे, हीअ बि शइ त जंहिंमें तव्हांजा ॿार बजाए स्कूलनि जे मदरसनि में था वञनि पिया। पर इहो जेको आहे सो इट इज़ मैटर ऑफ कंसर्न। पर आई विल कम बैक टू द माई पॉइंट त इहो सॼो कमु तव्हांजो मॉनिटरिंग सिस्टम हर यूसी जी तव्हांखे सेंसस करणी आहे हाणे। ऐं तव्हांजी इमरजेंसी सही इमरजेंसी तॾहिं थींदी जॾहिं तव्हां हिकु यूनियन काउंसिल, हिकु मॉनिटर रखो, 2 मॉनिटर रखो, तव्हां हिकु यूनियन काउंसिल ठाहे हुनखे डेटा बेस तव्हांखे मुहैया कंदो त हिन एज ग्रुप जा हिते हेतिरा ॿार, हिन एज ग्रुप हेतिरा ॿार जेको आहे। इहो तव्हांखे इन को जेकॾहिं तव्हां ॿिए नमूने मॉडल को हलायो यूसी जे अलावा त उहो मॉडल फेल थींदो। पर कुरेश साहब जेको कॉम्प्रिहेंसिव एजुकेशन जो एक्ट आहे उन ते त को अमल थिए ई कोन पियो। ऐं हिन एमरजेंसी जेका आहे जेको पंहिंजो हिननि लागू कई आहे उनमें इहो को कोन कयो अथनि त जंहिंजो ॿारु न वेंदो उनखे केतिरी सज़ा ईंदी, या जेको ॿारु ॿाहिरि पकड़ियो वेंदो, मतिलबु उन ते ॿार अॻ में वञण खां अॻु सज़ा खां अॻु में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसणी पवंदी, मतिलबु कुझु बि उन मामले ते को डायरेक्शन उन मामले में को उन में दया छा आहे त छाकाणि डू यू हैव अ कैपेसिटी। असल कैपेसिटी जो त इशू आहे न। तव्हां सुभाणे चओ त तव्हां सभु ॿार वठी अचो, पर तव्हां वटि कैपेसिटी इहा ई त आहे न, जेका कैपेसिटी आहे जेका तव्हां ॿुधायो था पिया, त इन में कीअं तव्हां सभु ॿार मापंदा? तंहिंजे करे इहो मे बी इन देयर माइंड एंड माइंड त भई पहिरियों असां कैपेसिटी क्रिएट कयूं। हाणे कैपेसिटी क्रिएट करण लाइ बि तव्हांखे यूनियन काउंसिल लेवल ते वञिणो पवंदो न। कंहिं यूनियन खे उन खां पोइ जेको तव्हां जेको इहो हिकिड़ो मॉनिटर कमु न कंदो, जेको तव्हां चओ त डिप्टी कमिश्नर कंदा या जेको तव्हां सिस्टम रखंदव त इन खे तव्हांखे जेके इन यूनियन काउंसिल खां पोइ ॿियो तव्हांजो जेको लेवल आहे सा आहे तव्हांजो तालको लेवल। माना तव्हांखे हुते असिस्टेंट कमिश्नर जेके हूंदा, जेके तव्हां चओ था असां इंडक्ट कंदासीं, PCS ऐं CSP ऑफिसर जेके एजुकेशन खे मॉनिटर कंदा, इहे कुझु बि न कनि, सिर्फ़ु मॉनिटर कनि, कोऑर्डिनेट कनि, मथे रिपोर्ट कनि ऐं गवर्नमेंट जी बजटिंग खे प्रॉपरली ॾिसनि। ईअं न त उन भाङी बाहि वरिती आहिनि त इहा जेका तव्हांजी 8 अरब रुपए जी बजट आहे न, बाइफर्केटेड यूनियन काउंसिल लेवल। तव्हां हिकु यूनियन काउंसिल खे
बजाए 68 अरब जे तव्हां 68 अरब वॾी बजट आहे। 68 अरब वॾी वॾी बजट बजट आहे त तव्हां हिकु यूनियन काउंसिल ते तव्हां डिस्ट्रीब्यूट कयो ऐं पोइ ॾिसो त तव्हांजा छा था रिज़ल्ट अचनि। ईअं वेही करे हितो तव्हां पैसा विराईंदव त तव्हांजो कुझु कोन्ह थींदो। पर कुरेश साहब मुंहिंजो हिकिड़ो व्यू ऐं पॉइंट इन में पोइ ॾिसो जॾहिं तव्हां यूनियन काउंसिल लेवल ॻाल्हि कयो था देन यू हैव टू एसोसिएट दैट। नाउ तव्हां पाण ॻाल्हि कई त इलेक्टेड माण्हू बि उते आहिनि, इन मॉडल खे किथां त खणणो पवंदो न। हाणे मां आई एम नॉट प्रोफेशनल एजुकेशनिस्ट बट आई एम ए प्लानर। यस ऑफ कोर्स प्लानिंग जे पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसो था त इहा इमरजेंसी जेका आहे इहो हिकिड़ो तव्हांखे तरीक़ो ॾसां। पर मां कुरेश साहब हिकिड़ो मुंहिंजी कंक्लूजन आहे टू बी वेरी ऑनेस्ट। मां इहा ॻाल्हि केतिरा भेरा शेयर कई आहे टीवी ते मुख़्तलिफ़ जेके सेमिनार्स थियनि था एजुकेशन जो। मुंहिंजो इहो व्यू पॉइंट आहे त असांजो जेको इलीट आहे, इलीट में भली हे मिनिस्टर सेक्रेटरी ब्यूरोक्रेट डिप्टी कमिश्नर MP MN जेके बि हिन इमरजेंसी जे नफ़ाज़ जे लाइ जेको आहे जेके बि आहिनि, हाणे त हालति इहा आहे त हेड मास्टरनि जा ॿार बि सरकारी स्कूलनि में कोन था पढ़नि। त उहो जेको असांजो जेको हिन सॼे इन सिस्टम खे ठीकु करण लाइ जेके जिन माण्हुनि खे बि असां ज़िम्मेवार कयूं था न, उहे पाण हिन सिस्टम जा स्टेक होल्डर ई न त उन स्टेक होल्डर इमरजेंसी में त इहो बि एड कयो न त जेके बि MPs जेके बि गवर्नमेंट सां वाबस्ता लॻू आहिनि, यस माना डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर्स, मां चवां थो सरकारी मुलाज़िम, मां चवां थो MPs उनजे सभु ॿार एजुकेशन में पढ़ंदा। इहा शक एड कयो तव्हां। दिस इज व्हाट आई एम सेइंग। मां चवां थो आई एग्री विथ यू। या इमरजेंसी आहे तॾहिं जॾहिं चओ त काउंसलर खां वठी चीफ मिनिस्टर ताईं हा सभु चूंडियल नुमाइंदनि जा ॿार कम अज़ कम पहिरियां 5 दर्जात उते पढ़े, पोइ भली जाते वञी पढ़े। उहे जेके सरकारी स्कूलनि में सरकारी स्कूलनि में ज़रूरी न त पंहिंजे न जंहिं बि सरकारी स्कूल में पढ़ाइनि सरकारी स्कूल। बिल्कुलु हा ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि इहा त ग्रेड 1 खां वठी ग्रेड 20 जेतिरे 22 ताईं जेके बि तव्हांजा सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बाउंड कयो त उहे बि बढ़ाइनि उते। उहो ई तव्हां चवां थो न भई चूंडियल नुमाइंदा बि बि ऑफिसरशाही बि ऐं डिस्ट्रिक्ट जेके ज़िलाई लेवल ते नुमाइंदा आहिनि उहे बि। यस चूंडियल नुमाइंदा जो मतिलबु आहे काउंसलर बि चूंडियल नुमाइंदो आहे न। असां पाण पर इहो कनि कोन था जॾहिं इन्हनि जो स्टेक न ठातो। माना त ॻाल्हि माना सॼो फसाद आहे न इहो। यस इहो जेको आहे सॼो ॾेखाव आहे। यस दिस इज व्हाट आई एम जेको आहे सॼी गिमिक आहे। यस त इनखे जॾहिं इनखे तव्हां प्रैक्टिकली इन ॻाल्हि खे तव्हांखे लाइ अमल इहो ई ॾियणो पवंदो। छाकाणि मूंसां उन हिकिड़ी तहरीक आहे अबरार काज़ी वग़ैरह वारनि उन्हनि मूंसां इन ते डिस्कस कयो त हाणे कोई इमरजेंसी लॻी आहे असां छा कयूं। कुझु तव्हां मॉनिटर कयो इन सिस्टम खे, तव्हां यूनियन काउंसिल लेवल ते वठी वञो, उनखे तव्हां मॉनिटर कयो ऐं देन यू रिपोर्ट टू द गवर्नमेंट एज़ अ सिविल सोसाइटी त हिन थो थिए कमु या थिए थो। असां जेके आहिनि हाणे यूनियन काउंसिल लेवल ते LSO जो हिकिड़ो इंस्टीट्यूशन ठाहियूं था, लोकल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन्स। उहे लोकल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन विल रिपोर्ट टू अस त थिए छा पियो। हाणे असां हिकिड़ो ॿियो सिस्टम वाइस नाले ते आणियूं था पिया, वाटर सप्लाई एंड सैनिटेशन एजुकेशन एनवायरमेंट चार हुन में जेके उहे बि असां यूरोपियन यूनियन सां लास्ट वीक बि ॻाल्हियूं थियूं त असां वाइस प्रोग्राम यूनियन काउंसिल लेवल ते इंट्रोड्यूस कयूं त हर हिकु यूनियन काउंसिल ते वी इंश्योर इट त हिन खे जेको आहे सो वाटर सप्लाई सैनिटेशन एजुकेशन ऐं एनवायरमेंट वाइस इहे सभु शयूं माण्हुनि खे मुहैया कयूं वञनि यूनियन काउंसिल लेवल ते। उनजी इन्वेस्टमेंट जेका आहे असां जेकॾहिं असां यूनियन एग्री करे थी त इहो हिकिड़ो ॿियो स्टेप थींदो। जेकॾहिं पॉवर्टी जेकॾहिं कोई हद ताईं रहे थी त उनजे इनखे उन ते डाइवर्ट कयो वेंदो। छाकाणि इहे सभु ॻाल्हियूं पॉवर्टीअ जो हिसो आहिनि। यस ऑफ कोर्स। ऐं तव्हांखे मां इहो बि ॿुधायां त हिन वक़्तु सिंध में जेका पॉवर्टी लेवल आहे सा बलूचिस्तान खां पोइ 2 नंबर ते आहे। असां बलूचिस्तान खे मारण वारा आहियूं। जेको हिते इन्फ्लक्स आहे न जेको असां वटि वसीला वधनि कोन था ऐं जेको आबादी वधे थी जंहिं नमूने सां पॉलिसी कोन्हे। हा तव्हांजी पॉलिसी आबादी तव्हांजी का पॉलिसी आहे कोन्हे। अॼु बि जेका रिपोर्ट आई आहे ज़ेबा सत्तार जेका रिपोर्ट कई पॉपुलेशन काउंसिल ऑफ पाकिस्तान रिपोर्ट आई आहे उन चयो त पाकिस्तान जी का पॉपुलेशन पॉलिसी कोन्हे। तंहिंजे करे इहो जेके छा तव्हांजी गुरबत तव्हांजी कोन वधंदी, वसाइल तव्हांजा कोन, एग्रीकल्चर प्रोड्यूस तव्हांखे मिले कोन थी। असां वी आर लीडिंग टू अ डिज़ास्टर फ्यूचर। ऐं सवाइ पंजाब जे बाक़ी एटलीस्ट सिंध ऐं बलूचिस्तान आर एट अ वर्ज ऑफ कॉलप्स जेके चइबो आहे। ऐं ग़रीब माण्हुनि जो त हूअं ई कुझु बि हाल कोन्हे। ऐं असां वटि जेको आहे ग़रीब अमीर जो तोहफ़ो वधंदो रहे। हाणे एज़ अ जनरल मां तव्हां खां पुछणु चाहियां थो, हीअ त पाण हिकिड़े स्पेसिफिक हुन ते ॻाल्हायोसीं, ॿोली वारो मसइलो बि थियो आहे। ॿोली जे लाइ कंदो आहे बिल त भई ॿोली जेका आहे असांजी क़ौमी ॿोली ठाही वञे। न ॿोली क़ौमी ॿोली जो को फ़र्क़ु कोन थो पए। ॾिसो भले दानिश्वर मूंसां नाराज़ थियनि, क़ौमी ॿोली इंडिया में बि आहे पोइ सो वाट।
सुवाल आहे त जेको एक्ट आहे, जेको असुल जेको एक्ट हो सिंधी ॿोली एक्ट, उहो गवर्नमेंट जेको पास थियल एक्ट आहे सो नाफ़िज़ न करे सघे त क़ौमी ॿोलीअ छा थींदो? उहो तव्हां हीउ जेको बिल आयो हो ऐं जेका रिथ आई हुई उन रिथ मां तव्हां उहो हिसो कढी छॾियो जंहिंमें पढ़ाइणो कंपलसरी कढी छॾियो, ऐं जेको असांजे सिंध जे मिनिस्टर इन खे कढी छॾियो, जेको मिनिस्टर फॉर पार्लियामेंट्री अफेयर्स, उन चयो त इहो इन मां कटो, हिन खे डाइल्यूट कयो बिल खे। बाबा बिल जी जान त या हा रिथ जी जान त उहा शइ हुई न त तव्हां कंपलसरी कयो जेके बि आहिनि तव्हांजा स्कूल न। ॻाल्हि इहा आहे त भई जॾहिं तव्हां उनजे रूह खे त इहो त पोइ तव्हां मुमताज़ भुट्टो ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॿिन्ही जी नफ़ी कई न। छाकाणि मुमताज़ भुट्टो इन ॻाल्हि ते त हलो इहा ॻाल्हि त थी वई न, फ़ैसिलो खणी ॿियो डाइल्यूट थी वियो बिल, पर इहो त बिल पास थी वियो न। ऐं इन ॻाल्हि खे घणा थिया 73 जो घणा साल थी विया आहिनि? 83, 93, 2003, 13 पोइ तव्हां इहो उहो बिल लागू न करे सघिया हो। ऐं तंहिंखां पोइ सिंध गवर्नमेंट जेकॾहिं इहो इहा रिथ करे थी कंहिंखां थी घुरे पई भई करिणो तव्हांखे आहे रिथ छा जी? बाक़ी क़ौमी ॿोली 15 क़ौमी ॿोलियूं थी वेंदियूं तव्हांजी क़ौमी सुभाणे पंहिंजे सूबे में तव्हां पंहिंजा कानून लागू कोन था करे सघो पिया, इन खां वधीक बदनसीबी कंहिंजी चइबी? गवर्नमेंट जी चइबी या माण्हुनि जी चइबी या पीपुल्स पार्टीअ जी चइबी? त तव्हां जेके तव्हां बिल पास कया, जेको मॉरली इख़लाक़ी तौरु हर माण्हू ते फ़र्ज़ु आहे त तव्हां ॿोली पढ़ो। तव्हां वञी जर्मनीअ में त कोन चवंदो त मां जर्मनी न पढ़ंदुसि। तव्हां जिते वञो था, जिते रहो था, ऐं ईअं कोन त इहा ॿोली का नई हुई या का कल्ह असां इंट्रोड्यूस कईसीं। 100 सालनि खां वठी सिंध में सिंधी ॿोली पढ़ाई वञे थी पई, ऐं अंग्रेज़ ऑफिसर लाइ कंपलसरी हो त सिंधी ॿोली सिखनि। जॾहिं अॼु को 100 साल अॻु अंग्रेज़ ऑफिसर सिंधी ॿोली सिखण लाइ पाबंद हुयो, त हाणे तव्हां कीअं नथा चओ त हे जेके माण्हू जेके सिंध में रहनि था, जेके सिंध गवर्नमेंट जे ज़ाइरे असर में आहिनि, उहे सिंधी न पढ़ंदा? पोइ पंहिंजो तव्हां चओ था त 100 ॾींहंनि खां पोइ मुराद अली शाह जी जजमेंट करणु घुरिजे, पर पोइ हीउ जेको आहे जेको हीउ तासुर उभरियो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? कहिड़ो तासुर? त सुठो थी वियो आहे सभु कुझु जेको ठीकु आहे, पंहिंजे तव्हां जेका घणा माण्हू ख़ुशि थींदा हूंदा, मतिलबु आहे त मायूस जेको निकिता आहियूं न। ॾिसो न 8 साल में हिकिड़ी बिल्कुलु हिकिड़ी डेड शइ न, सम्झे, हिकिड़ी डेड शइ त उन मां जेकॾहिं असां निकिता आहियूं, जंहिंमें लाइ हिकिड़े आर्टिकल में लिखियो मतिलबु कुर्सी है तेरा ये जनाज़ा तो नहीं, अगर कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते। पर हीउ जेको इहा जॾहिं ॻाल्हि हुई त उहा ॻाल्हि त बहरहाल उहा ॻाल्हि त हाणे कोन्हे न, घटि में घटि हाणे असांखे हिकिड़ी शइ नज़र अचे थी, हिकिड़ी विज़िबिलिटी आहे, ऐं हिकिड़ो यंग माण्हू आहे, हुनजा पंहिंजा एम्बिशियस हूंदा, ऐं हुनखे हिकिड़ो चांस मिलियो आहे, ऐं हिकिड़े सुठे पीउ जो पुटु आहे। छाकाणि मां सिंध में 6 चीफ मिनिस्टर था कयो त उते मूंसां बहस रैंकिंग तव्हां कीअं कंदो 6 जी, त बहरहाल उन में ही इज़ वन ऑफ द गुड चीफ मिनिस्टर्स। ज़ाती जेको आहे मे बी एंड 2 नंबर 1 केरु हूंदो? आफ्ताब शहबान मीरानी। He was competent, more competent, more comprehensive, and more bold. Really? Yes. पर उनखां महीना घणा मिलिया? छाकाणि हुन बाक़ाइदे प्राइम मिनिस्टर खे ख़त लिखिया आहिनि, मुंहिंजे किताब में अथव हिकिड़ो ख़त मीरानी साहिब जो, प्राइम मिनिस्टर एड्रेस थियल, मगर हे खपे मूंखे सिंध में, ऐं बाक़ाइदे बि यूज़ टू ॾिसो न जेको स्टैंड वठण वारो माण्हू। असां त पंहिंजो, मां त रुॻो पंहिंजी टेंडर जी ॻाल्हि थो कयां न, छाकाणि मां जॾहिं हिक सां 1 to 1 डील कयो आहे त कहिड़ो माण्हू केतिरो बोल्ड आहे, केतिरो माण्हू फीडर गवर्नमेंट सां वठी सघे थो स्टैंड, या मुंहिंजो झगड़ो सिंध में त हूंदो आहे, असांजो झगड़ो त फीडर गवर्नमेंट सां हूंदो आहे, त उन में केतिरे क़दुरु को बोल्डनेस ॾेखारे थो पियो। पोइ तव्हांजे ख़्याल में मुराद अली शाह उन हवाले सां कुझु न कयो आहे? अञा त कुझु कोन्ह थियो आहे, छाकाणि हीज़ ट्राइंग, छाकाणि ॾिसो न जॾहिं उहो पहिरें हफ़्ते में नवाज़ शरीफ़ वटि 22 पंहिंजा मुतालबा खणी आयो जेके सिंध सां रिलेटेड आहे, त इट वॉज़ एज़ गुड एज़ अ नेशनलिस्ट मैन, पर उन खां पोइ हाणे महीने खां पोइ उन ते का पहिरियों ई कोन्हे, ऐं पाण पंहिंजी कमज़ोरी जो इज़हार थो करे पियो हाउस ते, त मूंसां फेडरल गवर्नमेंट जेका आहे सा तावन कोन थी करे पावर जे मामले में, जेका मां अॼोकी जेका तव्हां ॻाल्हि लिखी आहे, जंहिंमें मूं चयो त भई इहा ॻाल्हि फेडरल गवर्नमेंट करणी न, सा ॻाल्हि तुंहिंजे करण जी आहे, सभु तुंहिंजा पावर्स आहिनि, मतिलबु हिन खे टीम अञा कोन्हे, रोज़ानी जीजल जी ॻाल्हि, टीम कोन्हे, टीम ठाहिणी पवंदी, ब्यूरोक्रेट्स आणणा पवंदा, कमु ब्यूरोक्रेट कंदो आहे। अॼु मां रूल्स ऑफ बिज़नेस खणी अची तोखे पढ़ायां, इहो कमु ब्यूरोक्रेट जो आहे, मिनिस्टर्स जो न आहे।
सिंध जे अंदरि ब्यूरोक्रेसी जो हाल कोन्हे सिंध के अंदरि ब्यूरोक्रेसी या त कमु नथो करणु ॾिनो आहे मूंखे यादि आहे लास्ट टाइम तव्हां पंहिंजे प्रोग्राम में कयो त इन ख़राबु कमु करण में तव्हां बि ॾुआरी आहियो जो सिंधी सब्जी भर्ती कंदा उहा जेका 70 जी भर्ती थी न त उन रेशमान जेकी कयो सो पंहिंजे जाइ ते आहे न पर उहो त थी आहे न उहो त ॻाल्हि उहो दौर गुज़री वियो हलो ठीकु आहे तव्हांजी वरी 90 में दौर गुज़री वियो हाणे जेको 2000 दौर आहे त तव्हां त महिरबानी करे जेके सिंध में 4 ऑफिस चङा तंहिंखे डिस्पैच न कयो उन में कमु वठो पर ही त चवनि था असां राइट मैन ऑन द राइट जॉब खणण लाइ इन करे ममता तरिशा खे कढी छॾियूं इन करे नाइशा जेका साइड लाइन वेठी आहे इन करे इकबाल दुरानी बिना पोस्टिंग जा तव्हां घणा नाला ॿुधाया मां उहो त चवंदा ॾिसो असां पंहिंजे घर जा माण्हू साइड लाइन करे छॾिया न साइड लाइन करे छॾिया छाजे करे जवाबु ॾींदा छाजे करे गुड गवर्नेंस जी ॻाल्हि कंदा छाजे करे जो रेज़िस्ट कंदा हीअ त कोन्ह थींदो न तव्हांखे यू हैव टू बेयर इट तव्हांखे बर्दाश्त करिणो पवंदो ऐं इहा ई ॻाल्हि आहे जॾहिं मां जॾहिं मिनिस्टर खे रैंकिंग कंदो आहे त मुंहिंजी बर्दाश्त बि हिन में हिकिड़ो हिसो आहे पर इहा ॻाल्हि ॾाढी इम्पोर्टेंट आहे त जेसिताईं छाकाणि त ब्रिटिश सिस्टम जो जेको स्केलेटन हुयो उहो उनजी ब्यूरोक्रेसी अॼु बि यस मिनिस्टर तव्हां ॾिसंदा हूंदो हाणे हिकु वॾी पार्लियामेंट आहे वॾी जमहूरियत आहे पुराणे जमहूरियत आहे ताक़तवर जमहूरियत आहे त बि उते यस मिनिस्टर में तव्हां ॾिसंदव सेक्रेटरी इज़ द पिवटल उहो चाहींदो त कमु थींदो उहो चाहींदो त कमु न थींदो ऐं रूल्स ऑफ बिज़नेस बि चवनि था त मिनिस्टर्स पॉलिसी ॾींदा इम्प्लीमेंट ब्यूरोक्रेसी कंदा हिते मिनिस्टर चवनि था त पॉलिसी बि असां फलाणे खे रख फलाणे खे कढ फलाणे खे ई कर इम्प्लीमेंट बि असां कयूं ठीकु आहे बि असां पॉलिसी हेड आहे एडमिनिस्ट्रेटिव हेड आहे मिनिस्टर इहा ॻाल्हि जेको बुनियादी फ़र्क़ु आहे असल ॻाल्हि इहा आहे न त भई तव्हांखे यू हैव टू गवर्न ऐं गवर्नर थींदो थ्रू द गवर्नर सिस्टम्स बाक़ाइदे तव्हां गवर्नर्स ते अलॻि कयो त पोइ असां गवर्नर्स खे हिकु हिकु शइ खे खणूं कुरेश साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी त असांखे जॉइन कयो थोरे जो काफ़ी इशूज़ हुया ख़ासि तौरु मुंहिंजो ख़्यालु हो त अॼोके नशिस्त में जेको तव्हां कुझु ॾींहुं जेको अॼु जीजल में छपियल आहे बिजली जे हवाले सां उन ते मुंहिंजो ख़्यालु हो त कुझु ॻाल्हायूं पर उन सां गॾोगॾु ॿिया केतिरा इशूज़ आहिनि सिंध जे अंदरि जॾहिं हीअ समूरा मसइला गुफ़्तगू कयूं था पिया तइलीम सां गॾोगॾु जीअं तव्हां हेल्थ जी ॻाल्हि कई पर पाणी सिंध जे अंदरि चवनि था त तक़रीबन सभिनी ज़िलनि जो वाटर जेको आर्सेनिक आहे ऐं उन ते असांजी हुकूमत का बि स्कीम नथी ठाहे त को वाटर सप्लाई जे थ्रू को हिकिड़ो साफ़ पाणी पीअण जो जेको बुनियादी ज़रूरत आहे उहो असां पंहिंजे हुनखे ॾियूं उन ते बि अञा ताईं का शइ नज़र कान थी अचे त हीअ का शइ प्लैनिंग कंदा हुजनि बहरहाल अॼोके प्रोग्राम में तव्हांजी वॾी महिरबानी टाइम लिमिटेड आहे इहा ई गुफ़्तगू थी सघी जी नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी एमरजेंसी जे हवाले सां जेके स्टेप्स हुकूमत जा आहिनि उहे बि तव्हां ॿुधा ऐं कुरेश साहिबु ऐं असां ॿई इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयोसीं त जेसिताईं चूंडियल नुमाइंदे जो मतिलबु आहे यूनियन काउंसिल या वार्ड जे काउंसलर खां वठी चीफ मिनिस्टर ताईं सभु चूंडियल नुमाइंदा ऐं अफ़सरशाही जो मतिलबु आहे ग्रेड 1 खां वठी ग्रेड 20 ताईं जेके बि मुलाज़िम आहिनि ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि जेसिताईं उन्हनि जा ॿार हिन सरकारी एजुकेशन जे सिस्टम में न ईंदा तेसिताईं उहे स्टेक होल्डर कोन्ह थींदा जेसिताईं उहे स्टेक होल्डर कोन्ह थींदा इहा जेका बि प्लैनिंग हिकमत अमली आहे उनजो को फ़ाइदो कोन्ह थींदो छाकाणि त उन्हनि खे ऐं हीअ जेके 60 लख 40 लख 50 लख जेके बि ॿार आहिनि इन में उहो क्लास जेको आहे उन जा ॿार कोन्हनि खे इहो हिकिड़ो ॿियो क्लास आहे जंहिंखे ग़रीब आवाम चयो वञे थो ऐं जेसिताईं इहो मसइलो ग़रीब आवाम जो हूंदो वॾे माण्हू जो चूंडियल नुमाइंदे जो वॾे ऑफिसर जो मसइलो पंहिंजो न हूंदो तेसिताईं इहा एमरजेंसी जेका आहे उहा का नतीजा ॾेई न सघंदी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नश खे इजाज़त सदाईं गॾु